सुप्रीम कोर्ट अर्शी शरीफ कत्ल केस बाबत जुड़ियल स्पेशल JIT के रद्द करे छॾियो। वफ़ाक़ी हुकूमत खे फौरी तौर नई JIT जोड़ण जो हुकुम। अदालत सुभाणे ताईं हिक बिराई रिपोर्ट तलब करे वरिती। चीफ जस्टिस ममता बंदयाल जो चवणु आहे त अदालत चाहे थी त टीम कत्ल जी आसादारी नमूने जांच करे ऐं जांच टीम जे के माण्हू जो कंहिं बास सां तालुक न हुजे। कीनिया जी पुलिस अर्शी शरीफ कत्ल केस जी जांच में को भी सहकार न कयो। केस में केतिरनि पड़ी अंसरनि जो किरदार अहमियत जो आहे। अर्शी शरीफ जी कीनिया में मेज़बान खुरम वक़ार जो किरदार अहम ऐं वधीक जांच तलब आहे। ॿई भाइर ॼाण फराहम करण खां नतारे रहिया आहिनि। जवाबदार वक़ार शाह कीनिया जी इंटेलिजेंस खां सवाइ केतिरनि आलमी एजेंसियुनि सां लाॻापा आहिनि। धरती न्यूज़ अर्शी शरीफ जे कत्ल केस जी जांच टीम जी रिपोर्ट हासिल करे वरिती। 592 सफ़नि ते ॿधल रिपोर्ट में अर्शी शरीफ जे हवाले सां मुख़्तलिफ़ माण्हुनि जा बयान, संदसि कीनिया में रिहाइश, राब्तनि ऐं CDR सां तफ़सील शामिल आहिनि। नाणी वारी वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार जी सदर आरिफ अलवी सां मुलाक़ात। इसहाक़ डार सदर खे वज़ीर आज़म जो ख़ासि पैगाम पहुचायो। नाणी वारी वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार पारां सदर आरिफ अलवी खे मुआशी सूरतहाल ते ब्रीफिंग ॾिनी वई। कराची ऐं हैदराबाद डिवीज़न में मकानी चूंडूं 15 जनवरी ते थींदियूं। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जो चवणु आहे त मकानी चूंडूं मुल्क लाइ अहम आहिनि। इलेक्शन कमीशन चूंडनि में शफ़ाफ़ियत खे यकीनी बणाइण लाइ क़दम खणी रही आहे। अहिड़नि क़दमनि सां अवाम जो इलेक्शन कमीशन ते एतमाद वधंदो। PTI जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल असद उमर तौहीन अदालत केस में गैर मशरूत माफ़ी घुरे वरिती। लाहौर हाई कोर्ट रावलपिंडी बेस में असद उमर के खिलाफ तौहीन अदालत केस की ॿुधणी दौरान PTI अखबार की तकरीर जो स्क्रिप्ट पेश। असद उमर पारां तौहीन अदालत नोटिस जो जवाब जमा करायो वियो। तहरीक इंसाफ़ अखबार जो चवणु हो त हिन जेको कुझु चयो उन ते गैर मशरूत माफ़ी घुरे थो ऐं केस हलाइण नथो चाहे। असद उमर जे जवाब ते अदालत रिमास ॾींदे चयो त सुठो कयो, माफ़ी वरिती, मामिलो ख़त्म करे छॾियो। सिंध के रेवेन्यू वारी महबूल जमान M6 मोटरवे करप्शन केस में मुलविस ऑफिसरन जा तफ़सील तलब करे वरिता। बोर्ड ऑफ रेवेन्यू के सीनियर मेंबर के करप्शन में मुलविस रेवेन्यू खाते के समूरन ऑफिसरन खिलाफ कार्रवाई की हिदायत। हैदराबादी सर्कल के कमिश्नर से राब्तो करे अमलदारन जा तफ़सील वठण जो हुकुम। मोटरवे करप्शन केस में नौशरो फिरोज मां गिरफ्तार सोशल वेलफेयर ऑफिसर सज्जाद टीमर के दिल जो दौरो पइजी वियो। तिबी इमदाद लाइ NICVD चेमण मुंतकिल।
सेहत जी सूबाई वसी डॉक्टर स्टापेचो खैरपुर जिले में कुत्ते जे चक खां बचाव वारी वैक्सीन जी अणहून बाबत सोशल मीडिया ते लॻण ख़बरनि जो नोटिस वरितो। डिविजनल डायरेक्टर हेल्थ सर्विसेज सर्कल डॉक्टर्स अब्दुल सत्तार कोसो जी सरबराही में बरुकनी कमेटी क़ाइम। खैरपुर जिले में एंटी रेबिस वैक्सीनेशन की मौजूदगी और इस्तेमाल बाबत जांच करे 3 ॾींहं अंदर रिपोर्ट पेश करण की हिदायत। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोड हादसनि के नतीजे में 8 ॼणा जल जो शिकार बणिजी विया। सागड़ वेझो मीर प्रकाश रोड ते ट्रैक्टर ट्राली ऐं रिक्शा विच में टक्कर। औरत संदसि 1 साल जो पुट हयाती में वेठो। हादसे के नतीजे में औरतनि ऐं ॿारनि समेत 8 ॼणा ज़ख़्मी। हैदराबाद में कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर सबबि नौजवान दिल ठार मंगियो फौत। 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। कंडियारू भरिसां बि वेन जो मोटरसाइकिल के टक्कर। दरबेले वासी सैद मुश्ताक शाह हयाती में वेठो। तलहार लग रोड हादसे में ज़ख़्मी थियल औरत जामिल खातून अस्पताल में जिंदगी की जंग हाराई पई। जोधापुर में हादसे के नतीजे में ज़ख़्मी थियल नौजवान इमरान बुढ़ड़ो ऐं पुलिस स्टेशन भरिसां ज़ख़्मी 22 वरीह जो मज़हर खोखर भी फौत थी वियो। खानपुर मर के भरिसां बिजली जो करंट लगन सबबि 2 सालन जो मासूम बारड़ो अब्दी निज़मी पियो। अयान गरानी घर में रांदि खेॾी रहियो हो त खुलियल तार मां केस करंट लॻो। मासूम बालिग केस बेहोशी की हालत में अस्पताल में पियो, जिते डॉक्टर्स तरफां संदसि मौत की तस्दीक कई वई। मासूम अयान के विछोड़े ते संदसि घर में कोहान। ओबाड़ो वेझो 15 ॾींहं पहिरीं हथियारबंदनि सां मुक़ाबले दौरान ज़ख़्मी थियल पुलिस एहलकार फौत थी पियो। हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल अब्दुल रज़ाक मलिक रहीम यार ख़ान जी अस्पताल में इलाज वेठो, जिते हू अॼु ज़िंदगी जी जंग हाराए वेठो। कुछ ॾींहं पहिरीं एहलकार अब्दुल रज़ाक मलिक के ज़ख़्मी करण वारे वाक़े में मुलविस वारी दिलबर जकराणी बि पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो हो। ढोरे नारे वासण नारी लक्ष्मी मेघवाड़ के तशद्दुद करे मारण जो इल्ज़ाम। मुंहिंजी भेण के साज़ुन तशद्दुद करे क़त्ल कयो आहे। संदसि जिस्म ते तशद्दुद जा निशान मौजूद आहिनि। आपघात जो ड्रामो कयो आहे। पुलिस वाक़े जी जांच लाइ तैयार आहे। खून लोढ़ण की कोशिश कई पई वञे। लक्ष्मी मेघवाड़ जो भाउ मुन्नू मेघवाड़ DIG ऐं SSP मीरपुर ख़ास खां नोटिस वठण जो मुतालबो करे छॾियो। 2 ॾींहं पहिरीं नारी लक्ष्मी मेघवाड़ जो घर जे कमरे मां भाउ कादर लाश उठायो हो। आई वावड़े भरिसां पंजाब पुलिस ऐं हथियारबंदनि विच में मुबैना मुक़ाबलो। 2 धाड़ेलनि खे मारण जी दावा। हथियारबंद ॾोह जे इरादे सां बीठल हुआ। पुलिस पहुती त ॾोहारनि फायरिंग करे ॾिनी। जवाबी फायरिंग में 2 धाड़ेल मारिजी विया। मुक़ाबले में मारिजी वियल अमीन इंदड़ ऐं गफ़ार सीलरो हेड कांस्टेबल जे क़त्ल समेत 2 संगीन केसनि में घुर्बल हुआ। ASP शाह सेब चाचड़ जो बयान।